सीता रोड में PPMNA दादू रफ़ीक अहमद जमाली अगूणे MPA ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान सैयद मोहम्मद शाह सां गॾिजी सीता विलेज में कचे वारे इलाइक़े सीता विलेज खां ॻोठ भंडमाड़ी ताईं 2 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहियल रोड जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। मौक़े ते MNA रफ़ीक अहमद जमाली ऐं सैयद मोहम्मद शाह हिकु वॾे अवामी मेड़ खे ख़िताब कंदे चयो त न्याज़ी सरकार अवाम खे मायूस कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो लॉन्ग मार्च इमरान ख़ान खे घर भेड़ो करण में अहम किरदारु अदा कंदो। हुननि जो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में 27 फरवरी ते निकिरंदड़ अवामी लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुची नाअहल हुक्मराननि मां अवाम जी जान आजी कराईंदी। उन मौक़े ते PPA अॻवान सैयद अली मुराद शाह, बाबन खान पंवर, ग़ुलाम शबीर अबड़ो, इरफान सोलंकी, खलील शेख, अब्दुल्ला मेमण समेत ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।